पन्नू आकिल सांगे थाणे जी हद में क़ौमी शाहराह ते ख़ौफ़नाक रोड हादसो 7 वरनि जी मासूम निंगरी फ़ौत 3 ॼणा ज़ख़्मी। सांगी थाणे जी हद में क़ौमी शाहराह ते 2 मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर थियण सबबि हिकु अफ़सोसनाक हादसो पेश आयो, जंहिं जे नतीजे में 7 वरनि जी मासूम निंगरी आयशा धीअ ग़ुलाम फरीद चाचड़ थॾे ते फ़ौत थी वई, जॾहिं त 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मुताबिक़ माई आयशा पंहिंजे वालिदेन सां गॾु मोटरसाइकिल ते सफ़र करे रही हुई त क़ौमी शाहराह ते साम्हूं ईंदड़ ॿी मोटरसाइकिल सां ज़ोरदार टकराव थी पियो। हादसे जे नतीजे में मासूम आयशा हयाती विञाए वेठी। हादसे में शाहनवाज़ चाचड़, सजाद वल्द, पीर बख्श कोराई सख़्तु ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि फौरी तौर ज़ख़्मियुनि खे रक्षा ज़रिए तालका अस्पताल पन्नू आकिल मुंतक़िल कयो, जिथे डॉक्टरनि आयशा जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। डॉक्टर मूजिबि ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणितीअ जोगी हुजण सबबि खेनि वधीक इलाज लाइ सखर मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस वाक़िए बाबति वधीक जांच शुरू करे छॾी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।